दोस्तों अज हैदरंद जो सिंधी एल्बम है वॉल्यूम है 20-35 ही एल्बम 2000 ईस्वी में रिलीज़ चला है। कलाम जा बोल अथस अज मिठो मुँह जो यार। मौसीकार है अलीम खासकेली इन सां हैदरंद सां ये समझो तो मुकम्मल एल्बमन में मौजूद होंदो है। रिकॉर्डिंग उस्ताद हबीबुल्लाह कंदकोटी। तव्हां के कुछ कमेंट्स ॾेखारियो कि दोस्तन कया हन। ही दोस्त है फारूक अमन इंडिया हो। उन लिखा है इन कैसेट में मैंने एक कलाम सुना था, पंजा बोल प्यारा। माशाल्लाह बहुत ज़बरदस्त आपका काम है। और हेठों भी एक दोस्त कमेंट्स कया है। सो दोस्तों कमेंट्स कयो भली, तव्हां जी कमेंट शामिल कंदासीं। वीडियो के लाइक भी ज़रूर कयो, दोस्तन ताईं शेयर भी कयो। कम रखियो इहो आहे त हिन कैसेट जा कहिड़ा कलाम आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। उहो कमु इन करे रखियो आहे जो काफ़ी दोस्त यूट्यूब ते सर्चिंग वग़ैरह कंदा रहंदा आहिनि। ॾिसो हाणे मिसाल आहे त कलाम ॾिसो अॼु अच मिठू यार मुंहिंजा, इहो हैदरंद जो कलाम तव्हां ॿुधो ऐं तव्हांखे इहो पसंदि अची वियो आहे ऐं तव्हां चओ था त असां इन कैसेट जा ॿिया बि कलाम ॿुधणु चाहियूं था त कहिड़ा आहिनि, सुठा आहिनि, कीअं आहिनि। अहिड़े हिसाब सां ही कमु रखियो आहे त जीअं उन्हनि खे ॻोल्हण में आसानी थिए। तो उन्हनि दोस्तनि ताईं शेयर कयो या वरी पाण ॾिसो, जे पाण खे पसंदि आहिनि त ठीकु आहे। ऐं जेके दोस्त ॻोल्हींदा रहंदा आहिनि ऐं हिक ॿिए खां पुछंदा बि आहिनि यार फलाणो एल्बम हैदरंद जो कहिड़ो आहे ऐं उन्हनि जा कहिड़ा कलाम तुंहिंजा ॿुधल आहिनि, तुंहिंजा न आहिनि ॿुधल, या मतलब ही कलाम तव्हां ॿुधो आहे। तो अहिड़े हिसाब सां ही कमु रखियो आहे मूं। साइड ए में कहिड़ा कलाम आहिनि, साइड बी में कहिड़ा कलाम आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाईंदा। हैदरंद जा केतिरा बि एल्बम आयल आहिनि ऐं इन खां अलावा जेके असां वटि मौजूदु आहिनि उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं। इंशाल्लाह 20-25 या 30 एल्बम आहिनि मूं वटि जिन्हनि जा तव्हांखे वीडियो मां ॾेखारींदुसि ऐं कलाम ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां शुरू था कयूं। पहिरियों कलाम आहे सजण आ सुहिणो, ही अली मोहम्मद वासी जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ आहे कलाम ख़ैर तेरी परदेसी आंदावी, ही सईद अली ख़ान जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ ॿियो कलाम आहे अब्दुल कादिर जो कलाम आहे। कलाम बहितरीनु आहे, ज़बरदस्त आहे। सारियो तोखे सोहणा, मतलब मां तोखे यादि पियो कयां सोहणा। उन खां पोइ आहे साइड ए में पहिरियों ई कलाम आहे त कलाम न झलकियूं लिखियल आहिनि कंहिं ॿिए एल्बम जूं। उन खां पोइ बी साइड में हलूं था। उन जो पहिरियों कलाम आहे तोलाए सोहणा रोज़ रोआं थो, वाटूं निहारे रोज़ रोआं थो। उन खां पोइ आहे हिकिड़ो सोनो ख़ान शाइर आहे, उन जो कलाम आहे राम काली खे रोले विया। ऐं उन खां पोइ आहे कलाम दवा मुंहिंजी दिलि पर अची कंदो। ऐं उन खां पोइ आहे चप चोर मुंहिंजा मोर, सहरो आहे कंहिं शादी मुरादी ते हलाइण जो। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको आहे। जिन्हनि दोस्तनि खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई हुजे, वीडियो पसंदि आयो हुजे, लाइक ज़रूरु कंदा आहिनि, दोस्तनि ताईं पुॼायो भली। कमु बहितरीनु आहे ऐं इन में असांखे फ़ाइदो बि आहे। तव्हां फालतू वीडियो ॾिसण खां हिन वीडियोनि खे ॾिसो ऐं सम्झो थोरो। एल्बम जी तारीख़ बि ॿुधाईंदासीं ऐं एल्बम जा कलाम बि। ठीकु आहे दोस्तों।